अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वइज़ क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लिआदम फसजदू इल्ला इब्लीस कान मिनल जिन्न फफसक़ अन अम्रि रब्बिही अफ़तत्तख़िज़ूनहु व ज़ुर्रिय्यतहु औलियाअ मिन दूनी व हुम लकुम अदुव्वुन बि'सा लिज़्ज़ालिमीन बदला। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। गुज़िरियल आयतन में फरमायो वियो, जॾहिं मुजरिम माण्हू पंहिंजे आमालनामे खे ॾिसंदा त पंहिंजे गुनाहनि खे ॾिसी वॾो पेशेमान थींदा ऐं अफ़सोस कंदा, पर उहो अफ़सोस उन लाइ फ़ाइदेमंद न हूंदो। अॻिते अलाह सुब्हानहु व तआला शैतान जे इंसान दुश्मनीअ सरकशीअ जो बयानु फरमायो आहे। शैतान इंसान जो पधरो दुश्मन आहे। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पैदाइश खां पोइ मलाइकनि सां गॾु इब्लीस खे बि उन जे ताज़ीमी सजदे करण जो हुकुम थियो। शैतान इब्लीस हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ताज़ीम करण वारो अलाह सुब्हानहु व तआला जो हुकुम मञण खां इनकार करे चिटे दुश्मनी जे ऐलान करे छॾियईं। पोइ इंसान छा तव्हां उन जी इताअत करियो था ऐं उनखे पंहिंजो सॼणु सम्झो था, जंहिं मलऊन अलाह सुब्हानहु व तआला जो हुकुम न मञियो हो, हालांकि उहो तव्हांजो दुश्मन आहे। जेको दुश्मन जे कॾ लॻंदो उहो वॾो ज़ालिम आहे, ज़ालिमनि लाइ वॾो बुरो बदिलो आहे। शैताननि जी इबादत कहिड़े हिसाब सां करियो था? मा अशहदतुम ख़ल्क़स समावाति वल अर्ज़, उन्हनि बेसम्झ इंसाननि खे ख़बरदार कयो पियो वञे त जेकी शैतान जे चवण ते बुतनि जी पूॼा कनि था, कॾहिं ॿियनि गैरनि जे दरनि ते झुकनि था, आख़िर तव्हां कहिड़े हिसाब सां उन्हनि खे इबादत जे लाइक़ु सम्झो था? छा असां आसमाननि ऐं ज़मीननि जे पैदा करणु या उन्हनि जे पंहिंजे पैदा करण वक़्तु उन्हनि खे सॾे उन्हनि खां मदद वरिती हुईसूं छा? या उन्हनि सां मशवरो कयो वियो हो? पोइ तव्हां सम्झो था त उन्हनि जे अलाह सुब्हानहु व तआला सां भाईवारी आहे, जॾहिं अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे ऐं उहे शैतान ख़ुदि भिटकियल ऐं तड़ियल आहिनि। उन हूंदे बि तव्हां उन्हनि जी पूॼा करियो था, ज़रा सोचियो त सही। क़यामत जे ॾींहुं मुशरिक ऐं उन जे शरीकनि जी हालत, वयौम यक़ूलु नादू, ए भुलियल इंसान उन ॾींहं खे यादि कयो जॾहिं मुशरिक पंहिंजे बातिल महबूदनि खे मदद लाइ सॾींदा, पर उन्हनि खे को बि जवाबु न मिलंदो। मुशरिकनि इंसाननि जे मन घणत महबूदनि जे विच में जहन्नम जी बाहि हूंदी ऐं उन बाहि में किरण खां सवाइ उन लाइ ॿियो को बि चारो न हूंदो। वलक़द सर्रफ़ना फ़ी हाज़ल क़ुरआन लिन्नास मिन कुल्लि मसल, बेशक दोहरायोसीं इन क़ुरान में माण्हुनि लाइ हर मिसाल। वकानल इंसान अक्सर शयुनि जदला, ऐं आहे इंसान सभु कंहिं खां वधीक झगड़ालू। क़ुरान पाक मिसाल ॾेई सम्झायो वियो आहे, पर इंसान बि वॾी ज़िदी ऐं झगड़ालू तबियत जो आहे, जो हर ॻाल्हि खुलियल हुजण जे बावजूदु पंहिंजे जहालत ते ज़िद कयूं बीठो आहे। जॾहिं हुनजे साम्हूं हिदायत जो वाज़िह पैगाम अची चुको त पोइ हुनखे फौरन ईमान आणणु घुरिजे हा ऐं पंहिंजे गुनाहनि ते तौबा करणु घुरिजे हा, पर उहो चाहे थो त अॻे क़ौमुनि वांगुरु हुनजे साम्हूं अलाह जो अज़ाब अचे त पोइ मञींदो ऐं ईमान आणींदो। वमा नुरसिलुल मुरसलीन इल्ला मुबश्शिरीन व मुनज़िरीन, हिदायत वारो पैगाम पहुचाइण लाइ असां रसूल सॻोरा मोकिलियासीं, जेकी मञण वारनि खे जन्नत जूं ख़ुशख़बरियूं ॿुधाईंदा आहिनि ऐं न मञण वारनि खे जहन्नम जे अज़ाब खां डिॼारींदा आहिनि। पोइ न मञण वारनि ज़िदी इंसाननि जो उहो तरीक़ो रहियो आहे त उहे हमेशह हक़ सां टकराव में रहंदा आहिनि, त जीअं हक़ खे मटाइनि ऐं अलाह सुब्हानहु व तआला जे आयतुनि ऐं नबियनि सॻोरनि खे मज़ाक़ सम्झंदा आहिनि। सभ खां वॾो ज़ालिम वमन अज़लमु मिम्मन ज़ुकिर बिआयाति रब्बिही, सभ खां वॾो ज़ालिम माण्हू उहो आहे
जंहिंखे हिदायत वारो रस्तो ॾेखारण लाइ क़ुर पाक जूं आयतूं पढ़ी ॿुधायूं वञनि, पर उहो ॿुधण ऐं सम्झण जे बजाए उन्हनि खां मुंहुं मोड़े पंहिंजे गुनाहनि जे बुरे अंजाम खे विसारे छॾे। उनजी अहिड़ी ज़िद जे करे उन्हनि जे दिलि ते हक़ खां पर्दा पयल आहिनि, उन जे कननि में ॿोड़ा पिया आहिनि। मजाल आहे जो हक़ खे सम्झनि ऐं ॿुधनि। तव्हां उनखे हिदायत जे रस्ते ॾांहुं केॾो बि सॼियो, पर उहे बदनसीब कॾहिं बि हिदायत ते न ईंदा, छो त उहे ज़िद में आहिनि ऐं ज़िदीअ खे हिदायत न मिलंदी। करतूत उन्हनि जा अज़ाब जहिड़ा आहिनि। वरब्बुकल गफ़ूर ज़ुर रहम, उन्हनि ना शाकिरनि ना फ़रमाननि इंसान जा करतूत त अहिड़ा आहिनि जो उन्हनि खे दुनिया में जीअरो रहणो ई न छॾिजे, फौरन उन जे मथां अलाह सुब्हानो व तआला जो अज़ाब अचे। पर रब साईं बख़्शींदड़ ऐं महिरबानी आहे, जंहिं करे उन्हनि खे नाफ़रमानीअ जे बावजूद बि बार बार तौबा करण जो मौक़ो मिले थो ऐं फौरी अज़ाब नथो अचे। पर आख़िर उन्हनि लाइ बि अज़ाब जो हिकु वक़्तु मुक़ररु आहे, जॾहिं उहो वक़्तु आयो त काॾे बि भॼी कोन सघंदा। ऐं कई अहिड़ियूं ज़ालिम बस्तियूं उन्हनि जे मुक़ररु वक़्त ते असां हलाक करे छॾियूंसीं। फरमायो वइज़ क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लिआदम फसजदू इल्ला इब्लीस, जॾहिं चयोसीं मलाइकनि खे त सजदो करियो आदम ॾांहुं, पोइ सजदो कयाऊं मगर इब्लीस, उहो हो जिन्हनि मां, पोइ निकिरी वियो अलाह जे हुकुम खां। अफ़तत्तख़िज़ूनहु व ज़ुर्रियतहु औलिया मिन दूनी वहुम लकुम अदुव्व, छा पोइ तव्हां वठो था उनखे ऐं उनजे औलाद खे दोस्त करे मूंखां सवाइ, ऐं उहे आहिनि तव्हांजा दुश्मन। बिअस लिज़्ज़ालिमीन बदला, बुछड़ो आहे ज़ालिमनि लाइ बदिलो। मा अशहदतुम ख़ल्क़ अस्समावाति वल अर्ज़ि वला ख़ल्क़ अनफुसिहिम, मूं न ॾेखारियो हो उन्हनि खे पैदा करणु आसमाननि ऐं ज़मीन जो, ऐं न पैदा करणु संदनि नफ़्सनि जो। वमा कुन्तु मुत्तख़िज़ल मुज़िल्लीन अज़ुदा, ऐं न आहियां आऊं वठंदड़ गुमराहनि खे मददगार करे। वयौम यक़ूलु नादू शुरकाइय अल्लज़ीन ज़अमतुम, ऐं जंहिं ॾींहुं फरमाईंदो सॼियो मुंहिंजे शरीकनि खे जिन खे तव्हां भाईंदा हुआ। फदअऊहुम फलम यस्तजीबू लहुम, पोइ उहे सॾींदा उन्हनि खे त उहे जवाबु न ॾींदा उन्हनि खे। वजअलना बैनहुम मौबिक़ा, ऐं कंदासीं उन्हनि जे विच में हलाकत जी जॻह। वरअल मुजरिमून अन्नार फज़न्नू अन्नहुम मुवाक़िऊहा वलम यजिदू अन्हा मस्रिफ़ा, ऐं ॾिसंदा ॾोहारी बाहि खे पोइ भाईंदा त खेनि पोणो आहे उन में, पवणो आहे उन में, मुवाक़िऊहा, ऐं ॾिसंदा ॾोहारी बाहि खे पोइ भाईंदा त खेनि पवणो आहे उन में। वलम यजिदू, ऐं न लहंदा अन्हा उन खां मस्रिफ़ा, मोटण जी वाह। पोइ त अफ़सोस कंदा, उहो अफ़सोस कंहिं कम जो न हूंदो। वलक़द सरफ़ना फ़ी हाज़ल क़ुरआन लिन्नास मिन कुल्लि मसल, पोइ बेशक दोहरायोसीं हिन क़ुर में माण्हुनि लाइ हर मिसाल। वकानल इंसानु अक्सर शैइन जदला, ऐं आहे इंसानु सभु कंहिं खां वधीक झगड़ालू। वमा मनअ अन्नास अन युमिनू इज़ जाअहुमुल हुदा वयस्तग़फिरू रब्बहुम, ऐं न रोकियो माण्हुनि खे जो ईमान आणनि जॾहिं आई उन्हनि वटि हिदायत, ऐं गुनाह बख़्शायाईं पंहिंजे रब खां। इल्ला अन तातियहुम सुन्नतुल अव्वलीन, मगर हिन ॻाल्हि त अचे उन्हनि वटि तरह अॻियनि जी। औ यातियहुमुल अज़ाब क़ुबला, या अचे उन्हनि वटि अज़ाब साम्हूं। वमा नुरसिलुल मुरसलीन इल्ला मुबश्शिरीन व मुनज़िरीन, ऐं नथा मोकिलियूं रसूलनि खे मगर ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं रिॼारींदड़ करे। वयुजादिलु लज़ीन कफ़रू बिल बातिल लियुदहिज़ू बिहिल हक़, ऐं झगड़ो कनि था काफ़र कूड़ ते जीअं तिरकाइनि उन्हीअ सां हक़ खे। वत्तख़ज़ू आयाती, ऐं वरताऊं मुंहिंजे आयतुनि खे। वमा उनज़िरू हुज़वा, ऐं उन्हनि जे टिजाणनि खे मस्ख़री करे। वमन अज़लम मिम्मन ज़ुकिर बिआयाति रब्बिही फ़अअरज़ अन्हा वनसिय मा क़द्दमत यदाहु,
ऐं केरु वधीक ज़ालिम आहे उन्हीअ खां जंहिंखे सम्झाइजनि आयतूं संदसि रब जूं पोइ मुंहुं मोड़े उन्हनि खां ऐं विसारे छॾे जेकी मोकिलियो उन्हनि जे हथनि। पंहिंजे किरदार खे विसारे छॾनि रहंदो अलाह जे आयतनि खे उन खां एराज़ कनि। इन खां वधीक केरु आहे वॾो ज़ालिम? अमल पंहिंजा विसारनि रहंदो अलाह जे आयतुनि जो इनकार कनि उन खां मुंहुं मोड़नि। इन्ना जअलना अला क़ुलूबिहिम अकिन्नतन अन यफ़क़हूहु व फ़ी आज़ानिहिम वक़रा, बेशक असां कयासूं उन्हनि जे दिलनि ते पर्दा उनजे सम्झण खां ऐं संदन आज़ानिहिम वक़रा कननि में ॿोड़ाण। वइन तदउहुम इलल हुदा फलन यहतदू इज़न अबदा, ऐं जेकॾहिं सॾींदे उन्हनि खे हिदायत ॾांहुं त हरगिज़ न ईंदा हिदायत ते उन ई वक़्तु कॾहिं बि। वरब्बुकल गफूरु ज़ुर रहमा, ऐं तुंहिंजो रब बख़्शणहार बाज़ारो आहे। लौ युआख़िज़ुहुम बिमा कसबू लअज्जल लहुमुल अज़ाब, जेकॾहिं वठो करे उन्हनि खे संदन कए ते त जल्द मोकिले हां अज़ाब। बल लहुम मौइदुन लन यजिदू मिन दूनिही मौइला, पर उन्हनि लाइ वक़्तु रखियलु आहे हरगिज़ न लहंदा उन खां परियां छोटकारो। उहो जेको वक़्तु मुक़ररु आहे उन खां पोइ छोटकारो कोन लहंदा, जे इहा ई हालत रहनि। वतिलकल क़ुरा अहलकनाहुम लम्मा ज़लमू, ऐं ॻोठ हलाक कयोसीं उन्हनि खे जॾहिं ज़ालिम थिया। वजअलना लिमहलिकिहिम मौइदा, ऐं कयोसीं उन्हनि जी हलाकत लाइ वक़्तु मुक़ररु। दुआ आहे अलाह साईं कार खां बचाए, शैतान जे शरनि खां रब साईं महफ़ूज़ रखणु फरमाए।